नाज़रीन तबी अहम खबर अवां सां शेयर कंदासूं। वज़ीर आज़म अॼु कराची में ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह करण लाइ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। गुज़िरियल ॾींहुं गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधायो हो त वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो ऐं 25 दिसंबर खां मनसूबे खे कमर्शियल बुनियादनि ते हलायो वेंदो। ख़बर जे हवाले सां अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर ख़बर बाबति अपडेट कंदासूं त वज़ीर आज़म अॼु कराची में ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह करण लाइ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। गुज़िरियल ॾींहुं गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कई हुई। कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो हो त वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो ऐं 25 दिसंबर खां मनसूबे खे कमर्शियल बुनियादनि ते हलायो वेंदो। ख़बर के हवाले से अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। वज़ीर आज़म अॼु कराची में ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह करण लाइ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। गुज़िरियल ॾींहुं गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो हो त वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो ऐं 25 दिसंबर खां मनसूबे खे कमर्शियल बुनियादनि ते हलायो वेंदो। ख़बर बाबति अवां खे ॿुधाए रहिया आहियूं। हिकु भेरो ॿीहर अवां खे ॿुधाईंदा हलूं। वज़ीर आज़म इमरान खान अॼु कराची में ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह कंदो। वज़ीर आज़म ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह करण लाइ अॼु हिकु ॾींहं जे दौरे ते कराची पहुचंदो। गुज़िरियल ॾींहुं गवर्नर सिंध इमरान इस्माइल ऐं वफ़ाक़ी वज़ीर असद उमर गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो हो त वज़ीर आज़म इमरान खान ग्रीन लाइन मनसूबे जे ट्रायल ऑपरेशन जो इफ्तिताह पिणु कंदो।